राणीपुर वज़ीर आला सिंध जे सलाहकार नवाब खान वसाण राणीपुर में जावैद वसाण सां संदस वालिद जी वफात ते ताज़ियत करण ऐं टाउन कमेटी जे वाइस चेयरमैन असगर वसाण सां संदस भाउ जी वफात ते ताज़ियत करण खां पोइ हुन वधीक चयो त सिंध जो वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह सिंध ख़िलाफ़ थींदड़ हर साज़िश जो हर मुआज़ ते मुक़ाबिलो करे रहियो आहे। सिंध सां नाइंसाफ़ी कंदड़ पीटीआई जा कारकुन सिंध हुकूमत ख़िलाफ़ कूड़ ॻाल्हाए अवाम खे गुमराह करे रहिया आहिनि। सिंध ते धारियुनि जे जलगार एरो गेरो अची सिंध में पनाह वठे थो, सिंध उन्हनि जो ठीको न खंयो आहे। हुन वधीक चयो त सिंध में बल्कियाती निज़ाम जो मुदो पूरो थी रहियो आहे, पर इलेक्शन थींदे नज़र न अचे थी। हुननि सिंध जे बल्कियाती निज़ाम खे तबाह करे छॾियो आहे। पीपुल्स पार्टी हाणे उन्हनि खे चूंडींदी जेके अवाम जा हमदर्द हुजनि ऐं अवाम जी सही तरीक़े सां ख़िदमत करे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।